सेवन रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवानी तफ़सील मूजिब सेवन तालका जी यूनियन काउंसिल चन्ना जे गोडबाग यूसुफ गर्ल्स प्राइमरी स्कूल जी 2022 वारी बोर्ड में एक पनाह वारी भित किरी पई हुई जेका हिन महल ताईं तालीम खातो ज़िले जाम शोरो ठहराए न सघियो आहे। एॾी वॾी तालीम खाते ज़िले जाम शोरो जे अमलदारनि जी नाअहलीअ जो बोर्ड के तकरीबन 2 साल पूरा थी विया आहिनि या वरी थियण वारा आहिनि, पर हिन न्याणियुनि जे स्कूल जी पनाह वारी भित ठही न सघी आहे। जॾहिं त हिन स्कूल जी भित ठहण लाइ केतिरा चकर सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं प्रिंट मीडिया ते ख़बरूं पिण हलियूं आहिनि, पर पोइ बि तालीम खाते ज़िले जाम शोरो जा अमलदार कहिड़े ॿिए सबब जे करे उन गर्ल्स स्कूल जी भित न ठहिराए रहिया आहिनि। जॾहिं त साल 2023 जी वेकेशन पूरी थी वई, उन में बि हिन स्कूल जी भित जो कमु न करायो वियो। हाणे वरी साल 2024 जी वेकेशन शुरू थियण वारी आहे। गोडबाग यूसुफ जी सुञाण धुरिन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी सिंध, सूबाई वज़ीर तालीम सिंध, सेक्रेटरी तालीम सिंध खां मुतालबो कनि थियूं त खुदारा असांजे गोडबाग यूसुफ जी गर्ल्स प्राइमरी स्कूल जी साल 2022 जी बोर्ड में किरियल पनाह वारी भित ऐं स्कूल जी मरम्मत कराए ॾियो त जीअं हिन ॻोठ जूं नियाणियूं पंहिंजी तालीम सही नमूने हासिल करे सघनि।